शुक्र थियो मुझे तव्हां नालो त वतो। असल में मूंखे ॻाल्हाइणो तव्हां सां ई हुयो। बाबा जो त सिर्फ़ बहानो हुयो। हाँ नजीब, जेकॾहिं तव्हां चाहियो त हीअ जवानी ऐं मूंसां जी दौलत बस अॼु राति मां तुंहिंजो हवेलीअ जे दर अंदरि इंतज़ारु कंदसि। हर राति इंतज़ारु कंदसि। कंहिं राति त तोखे मुंहिंजी हिन जवानी ते रहम ईंदो। कंहिं राति त तोखे मुंहिंजी हिन जवानी ते रहम ईंदो। कंहिं राति त तोखे मुंहिंजी हिन जवानी ते रहम ईंदो। कंहिं राति त तोखे मुंहिंजी हिन जवानी ते रहम ईंदो। हर राति इंतज़ारु कंदसि। कंहिं राति त तोखे मुंहिंजी हिन जवानी ते रहम ईंदो। नजीब ही छा पियो करे? कुत्तो भी मालिक जो वफादार होतो आहे। ऐं मां त कुत्ते खां भी किरियल हरकत पियो कयां। न न नजीब न, बुराईअ जो नतीजो बुरो ई होतो आहे। 100 ॾींहं चोर जो, 1 ॾींहुं भागे जो, नेठ राज़ खुली वेंदो। ऐं जंहिं ॾींहुं राज़ खुलियो उन ॾींहुं मां कंध मथे खणी न सघंदुसि कंधो खणी। जंहिं थांव में खावां थो उन में ई मां। न न न न, ईअं न थींदो, ईअं न थींदो। हलड़ी जिंदगी अजब तमाशा करे छॾी। कंहिं वटि दौलत जी खोट ई कान्हे। के बुखे पेट था सुम्हनि, के ख़ुशियुनि में मापनि नथा, त किन जे अखियुनि में बुढ़ा। वाहड़े रंगी तुंहिंजा रंग, वाहड़े रंगी तुंहिंजा रंग, वाहड़े रंगी तुंहिंजा रंग। के तुझे दर जा मस्त मलंग, के घोटनि वेठा भंग। वाहड़े रंगी तुंहिंजा रंग। अधी खेरा रंगिया रंग पिया था ॾिसूं, पर हाणे मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजे हथनि ते मेहंदीअ रंग कॾहिं लॻंदा? त हाणे तोखे बि चयो में पहिरीं को कारोबार कर। ही ॾिस अधी, ही ॾिस, ही कारोबार जो सामान त आंदो आहे न। हिन में कैंचूं, पाटियूं, फणियूं, बुर्श, हर शइ आहे। पोइ कर बिस्मिल्लाह, वञी रोज़गार शुरू कर न। अधी कम त मां अॼु शुरू कयां, पर हिकिड़ो मसइलो आहे। कहिड़ो मसलो? अधी चिबड़ तो चए त तूं असांजे होटल ते सैलून खोलींदे, उते वार ठाहींदे, उन मां वार उॾंदा, उहे वार वञी चांहि में किरंदा, सो चांहि ख़राब थींदी, ग्राहक असांखे पादर हणंदा। ख़ैर जे सिर ॾे ख़ैर हुजे। चिबड़ो केरु थींदो आहे जो तोखे रोके? अचे राति अचे घर त मां इनखे चङी तरह सिधो कयां पई। जे तोखे पेरनि ते हथ रखी माफ़ी न वतई न त मुंहिंजो नालो विखैरा न आहे। न दी न, एतिरो बि न चइजांसि। भले मथे ते हथ रखी
राजी करे छॾिजां। हाँ? दे खबर कंहिंखे थो राज़ी कराई अड़ी खैरा जसर ॾेखार हुजे उन वीचारे जे मुंहं ॾे त ॾिसो न पोइ चेहरो ॾिसेसि चेहरो कंहिंजे लाइ चवंदो इहो बसि राति ॾींहुं तुंहिंजे लाइ पियो थो करे मरे सची आहीं अदी सची आहीं। चुप खैरा जसर ॾेखार हुजे जे तूं कुर्ब सां कंहिंसां नथी ॻाल्हाए सघे त इहे छिड़बूं त न ॾे न ये छूं ॾेई थी साह कढे छा मां ॻाल्हाईंदसि सो बि हिन सां ते कुर्ब भरियो मूं त ॾिसोसि हिन सां थी मां कुर्ब सां ॻाल्हायां। अदी ॾिस त सही हिन जा त रंग ई मटिजी विया आहिनि। हाणे उथी 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 हाणे हलण जी कर वेठो था वीचारो छो वञे देखो तुंहिंजो घर आहे छा रुगो छो कुछ हिस्सो हिन घर में मुंहिंजो बि आहे मुंहिंजो। हाँ तुंहिंजो हिस्सो बराबर आहे पर हाणे हे मुंहिंजे करे बीठो आहे मुंहिंजे करे। ठीकु आहे जेकॾहिं सुभाणे कोई बि मूंसां हिते मिलण लाइ अचे थो न एतिराज़ न कजांइ। तूं खणी कारे चोर खे पाण सां विहार मां कोन रोकींदसि न रोकींदसि। ॾिस अॼु इहा ॻाल्हि कई अथई न सुभाणे पंहिंजी ज़ुबान त न फिरजांइ ॾिसजांइ वेठी कोन फिरंदसि ॾिसजो वेठा इहा ख़बर त हाणे सुभाणे ई पइजी वेंदी। जेके वणे तंहिंखे वठी अचिजांइ। वरी अलाए कंहिंखे सुभाणे वठी ईंदी। खैर तो मथां त को बि केस कोन्हे तो मथां त भलाई थी पर यार मुंहिंजे लाइ सोचियो थी त मुंहिंजो छा थी। मजो तोखे जेल में सड़न कोन ॾींदुसि मूं मां हथ कढियाऊं त ॿाहिरि वञी मां तुंहिंजे लाइ कोशिशि कंदुसि। तूं मुंहिंजे लाइ छा करे सघंदी तुंहिंजी ऐं मुंहिंजी पहचान छा आहे मुंहिंजी ऐं तुंहिंजी पहचान। पैसा त मूं वटि पियल आहिनि न उन्हनि पैसनि मां वकील करे सघूं था वधि मां वधि तुंहिंजे मथां बहादुर खान जा ॻरा केस आहिनि ऐं तुंहिंजे करे मां हली वञी बहादुर खान खे मिंठ मेड़ कंदुसि ऐं बहादुर खान खां इन्हनि केसनि तां हथु खणाईंदुसि मां हथु खणाईंदुसि। बहादुर खान मञींदो अलाह भलाई कंदो मजू मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि। तूं हीणी न बोल तोखे हिते जेल में सड़न कोन ॾींदुसि इहो मुंहिंजो वाइदो आहे। कोन थो बोला है पर छा कयां यार मुंहिंजी त दिलि खे साड़जी वई आहे ऐं मां हिते पिंजरे में बंदि आहियां। लॻी खे लानत आहे मजू मुंहिंजी बि कंहिंसां दिलि लॻी वई आहे। सोचां थो त हीउ पिंजरो टोड़े पंहिंजे महबूब जो दीदार कयां। मुंहिंजी दिलि बि पत्थर हुई पत्थर पर मुंहिंजे महबूब मुंहिंजी दिलि मेड़ करे छॾी मेड़। जेल रेल बरपुट झंग जबलनि जी का बि परवाह कोन हुई पर दिलि लॻीअ खां पोइ हाणे कुझु बि सुकून कोन थो अचे खेल कुझु बि सुकून कोन थो अचे। सोचां थो महबूब गॾु हुजे ऐं मां इश्क जा बेत ॻाईंदो वठां बेत। मजू जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ अखियूं बंदि कर सम्झ त महबूब तुंहिंजे भर में आहे ऐं दिलि खोले को कलाम ॿुधाए। दिल न लाए मजू दिल न लाए हिकु ॾींहुं हिन पिंजरे जा दर खुली वेंदा ऐं तूं पंहिंजे महबूब सां वञी मिलंदे।
हाँ मजू तो पंजे महबूब सां जरूर वञी वेंदे दिल न लाए दिल सोनी सदको अदी हाणे न वर्जिश के बंद कर घड़ी खंड वेह पो वरी कजाई आ वर्जिश सोनी तोखे त हर वक्त मजाक इहो न है सोची त ॿियो कोई केतिरो परेशान अचायो थी परेशान थी भला केड़ी तुझे मथा आफत किरण वारी आ सोनी सकीना खां वधीक का ॿी आफ़त ईंदी कयो मुझे पोयो कयो गिला ख़ुदा तव्हांखे मारे पुछंदो उतां जो हिसाब उते ॾींदुसि पर तुंहिंजे हितां जे अज़ाब मां केरु जान छॾाए अज़ाब मां तुझे केड़ो निड़िए ते लत ॾेई बिठी आहियां माई लत तुंहिंजे निड़ीअ जे मथां रखणी आहे तॾहिं तो मां जान छुटंदी तूं मुंहिंजे निड़ीअ जे मथां लत रखंदी मां चवां थी हाणे टर हितां नथी वञा छा कंदी तहां ॿई हाणे माफ़ कंदो या वञी करे ॿाहिरो रेस हाकिम खाना के वठी चा बात त हीअ छोरी थी हणे न ॻाल्हि त ॿुध हाणे पोइ तोखे कहिड़ो लाचार आहे हिते अचण जो हिते न अचां त छा सॼो ॾींहुं मां पंहिंजे कमरे में वेठी हुजां वेहण त तोखे बि कोन ईंदो चवे थी चुंडा पटजनि त पटजनि पिया पर हिकु जॻह ते कोन वेहंदसि छोरी कुझु ॻाल्हाइण सिख मूंखे छॾ तूं पंहिंजो ॻाल्हाइण ॾिस जेके तूं मोतीअ जा दाणा पई पोई विड़ो तव्हां ॿई थियूं ऐं रेस वॾो सॼो ॾोह मुंहिंजे मथां थो ॾे इहे तुंहिंजा ई कम आहिनि छोरी हिन छोरी जा कल बि त तूं ई भरी थी आहीं हा इहे मुंहिंजा कम आहिनि हा इहे तुंहिंजा ई कम आहिनि सोनीअ जा कम अञा तो ॾिठा का थियनि हाणे थी तोखे ॿुधायां त सोनी छा थी करे सघे सोनी अच त हिन ढूंढ खे धिके करे के कमरे में बंदि करे अचो सोनी तूं त इहा मुंहिंजे दिलि वटां ॻाल्हि कई आहे मां ढूंढो आहियां वारो कर सोनी माई मां त चवां थी निकुर हितां निकुर मां तव्हांखे ॾिसी रहंदमि हल हाणे ॾिसी रहंदी निकुर हाणे निकुर नजीब जेकॾहिं सालू खे हिते वरी घुरायां त मसला त पैदा कोन कंदो न पर सर अॻ में ठराई तव्हां ॾिनी हुअसि न त सालूअ जी कहिड़ी मजाल जो हिते मसला पैदा करे तूं सच थो चए नजीब त हुनजी का बि हैसियत कोन्हे पर शरारती माण्हू सदाईं पियो खॾूं खोटींदो रहंदो पर सर जेकॾहिं सालू तव्हांजे लाइ का खॾ खोटे त हुन में सालूअ खे ई दफ़न करे छॾिजो त पोइ सुभाणे त सालू खे वठी अचूं सालू ते नज़र रखणु नजीब तुंहिंजो कमु आहे लाज़मी आहे त वठी अचूं सर नजीब सोचां थो त आख़िरी मौक़ो ॾियां सुधरण जो वैसे जेकॾहिं न सुधरियो त न न नजीब न ईअं न चओ जेकॾहिं न सुधरियो त जीअरे ई कबर में दफ़न करे छॾींदासीं ऐं मुंहिंजे मथे जो तूं बि लही पवंदो छो त ख़बर आहे सालू खे त मूसा ख़ान पंहिंजो वेर माफ़ कोन कंदो आहे मूसा ख़ान जो वेर कारीगर ते वेर आहे कारीगर ते वेर खैरा जेसर ने खैरो जे जडत हाणे तू भी रुलण बंद कर तो जो निकाह थियण वारो आ जेकॾहिं ॿाहिरि तोखे ईअं रुलंदे घोट ॾिठो तुंहिंजे त पोइ त थी वॾो ॾुख कंदो आउं पंहिंजे घोट खे त मुंहुं ॾेई वेंदुसि पर तोखे केरु मुंहुं ॾींदो अरे हाणे मां त तोखे भलाई चवां पई उन ते नाराज़ छो थी थिए मुंहिंजी मिठड़ी मुंहिंजी सोहणी मां नाराज़ छो थींदुसि मूंखे ख़बर आहे त वॾी मुंहिंजी भलाई में आई दिल त चए थो हीअं खुटो ॾेई ते जो हिते पूरो करे छॾी हा तूं मूंखे पूरो कंदी है ॾाढी आहीं जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे हा न त घणा ॾींहं अॻु ई तोखे पूरो करे छॾियां हा चङाईअ जो अॼुकल्ह ज़मानो ई कोन्हे तुंहिंजियुनि चङाइनि खां न ऐं ईअं ई सही आहे वॾी वॾी महिरबानी बसड़ी अधी न अकुल थई न मौत सॼी ज़िंदगी ईअं धिका खाईंदी वतंदी आहे बाक़ी जेकॾहिं को साथी मिली पवई त मुंहिंजे साथी जी त तोखे ॾाढी फिक्र आहे ॻाल्हि त ॿुध ख़ैर अॼु सची सची ॿुधाए तुंहिंजे ग़ुलाम क़ादिर तोखे घणा पैसा बांसिया आहिनि हा ॿुधाए न
हो वते तो पाण बुख ते पासरियूं कयूं हाणे उहो वरी मूंखे दौलत ॾींदो जेको पाणी बुख ते आहे सो मूंखे छा ॾींदो वरी चई थी त आऊं उन सां निकाह विझां वाह जी सजणा तू मुंहिंजी सजण आई या दुश्मन आई खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे हली जो खणी गुलाम कादर वटि माल मिल्कियत नाहे पर तॾहिं बि हो इहा वेचारो तुंहिंजे लाइ ई थो सोचे पियो वञी धंधे सां लॻो आहे तुंहिंजे करे ई वञी धंधो खोलियो अथई अञा बि हाणे तो वटि मञोती नाहे त पोइ मां छा थी करे सघां असां मिलणा हुयासीं मिली बि वियासीं माण्हुनि त कोन घटायो छंड न रे हिकु त असांजी असुल बि कान्हे वेठा थी ॼावल खे बेगड़ा ॻिची अची पिया आहे ए बाल कुरेसी ऐं अची चाहे टिपोसन त गिराक मूड़ी न आसन असां रही अरे के गुलाम कादर मोलू हे छा थो ॾिसी पियो छा वरी छा था ॾिसूं इहे ई पाकियूं कैंचियूं ॿियो वरी छा रमू तव्हांजा वार ठाराइण लाइ त वेठो आहियां मां यार गुलाम कादर जल्दी कर ओधर ते मेरी दाढ़ी तला ओधर अरे ड्रिज न ये 5 रुपए ते को मिल पसन ओधर ते ओ बेवकूफ या दाढ़ी 10 रुपया थी 10 रुपया 2 रुपयनि वारे ब्लेड मां बि अधु ब्लेड खणी ऐं दाढ़ीअ खे राड़ींदुसि चिपड़ तूं मुंहिंजी गिराकी ख़राब न कर अरे गुलाम कादर ते को 10 रुपए मिलते 10 रुपए तू खुटका न कर ड्रिज दा की पी ओधर ते हां पो अचो मोरू हले वे अचो ए लठ रख गुलाम कादर नहीं बाबा अरे क्या आईना पे है ही कोनो धरते सब कुछ आए तू छटा आईने के एड़ो मन तो करे छन्या जो ये माल कभी कोनो सुनानी न बना ही ना है वो धरते मैं न बसा यार अच्छा ही ना है कौन है लेड किए दाढ़ी लासी बाबा अरे मोलू तू बस करे वे दाढ़ी माल आई मैं आई नो लाई थी हां चुप करे वे चंगा ठीक है उधर ते हालत असुल ये सभा बांदर बना छड़ींदी बांदर अरे यार गुलाम कादर जल्दी कंदो वञ बाबा माखे भी दाढ़ी ठहरानी है जल्दी कर गुलाम कादर मैं समझा तेरी गिराकी शायद वध गई तेरी ठसी यार बाकी असां उहे कान ठसी तू असां वधीक कमासी प्लेट त नवाई न गुलाम कादर हां ना अरे रे गुलाम कादर ए तो सब कप छोड़ी न मोलू कुछ भी ना है थियो आई कुछ को नहीं ये जा सजी सर्दी पे ए पासा सजा जाड़ी वाला सरदा पे कुछ को नहीं उधर पे आई ना गट देखा अच्छे ये आई नोट अरे रे गुलाम कादर ये तो हिकड़ी अख पे देखण चांदी है और मु अरे दे यार मेरी जा सर्दी पे देख अरे गुलाम कादर जुल्म करे छडी हे दाढ़ी लाती थी आउई जो ढोर कुटो थी आने चने मान कई चोडा टाका आया अरे दे ए सजाए को छोड़ी जने तू वज को पाडा वज कोते को केड़ी खबर हजाम का कम की करी दे है ए सजाई बा भागे ला छोड़ी नी हां बुधा हां बुधा हुन में बुधा ये दाढ़ी लही सी बुधा उछला कुर्सी पर उछला ना है तीन कपड़ जा भज सजा में को छोड़ी से यार बाबा के क्या जब लगी पई है क्यों ये दाढ़ी लही सेल हां बड़ी में छोड़ बोल को तुम्हारे ना से फटा अरे देखू झलहान में जल्दी ने जी दुकान खोली जने असारी ठसी कान तेकू केड़ा लाचार है